बेवजह घर से निकलने की ज़रूरत क्या है, मौत से आंखें मिलाने की ज़रूरत क्या है। सबको मालूम है बाहर की हवा कातिल है, यूं ही कातिल से उलझने की ज़रूरत क्या है। एक नेमत है ज़िंदगी, उसे संभाल के रख, कब्रिस्तान को सजाने की ज़रूरत क्या है। दिल के बहलाने को घर में ही वजह काफ़ी है, यूं ही गलियों में भटकने की ज़रूरत क्या है। कोरोना वायरस सिर्फ़ पंहिंजे मुल्क पाकिस्तान जो इशू न आहे, पर इज्तिमाही तौर ते हिन वक़्तु पूरी दुनिया जो मसइलो आहे, जंहिंजो को प्रॉपर इलाज बि अञा ताईं तशख़ीस न थी सघियो आहे, न काई वैक्सीन आहे। त इनखे जेकॾहिं ख़तमु करिणो आहे, इन सां जेकॾहिं वेढ़ करणी आहे, त असांखे उन लाइ बहितर अंदाज़ सां जेको आहे पाण में मुदाफ़ियाती निज़ाम पैदा करिणो पवंदो। उन लाइ उहे तमामु एहतियात अख़्तियार करणा पवंदा। हिकिड़े मरीज़ जा मूंखे लफ़्ज़ यादि अची रहिया आहिनि, जेके आइसोलेशन में रखियो हुअऊं, बिल्कुलु अकेलो हिकिड़े कमरे में एसी ताईं जो मानी बि दरवाज़े जे हेठियां ॾेई रहिया हुअसि। त उन खां जेॾी महिल हिकिड़ी टीम आई डॉक्टरनि जी ऐं पुछऊंसि कीअं आहे, त हुन ॾाढो कर्ब ऐं अज़ियत भरियो जवाबु ॾिनो, आई एम डाइंग ऑफ बोर्डम। मां अकेलाई ऐं हिन बेज़ारी जेको आहे मूंखे मारे रही आहे ऐं मूंखे कोरोना न मारे रही आहे। ऐं इहा कैफ़ियत तॾहिं थी थिए जॾहिं इहा बीमारी विचड़ी थी वञे, त सभ खां अलॻि थलॻि जेका आहे अकेलाई जो क़ैद केॾो अज़ियतनाक हूंदो। त इन खां बचण लाइ ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि, त जेकी तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, यूरोप जा या यूनाइटेड स्टेट्स आहे, चाइना आहे, उन्हनि खे ख़ुदि हिन जेको आहे वायरस केॾो परेशान कयो। जेकॾहिं लार्ज स्केल ते फैलिजे थो त हू बि बेवस नज़र अचनि था। त पंहिंजो मुल्क अञा तरक़ी पज़ीर मुल्कनि में उनजो शुमारु थिए थो। त ख़ुदा न ख़ास्ता अलाह न करे जेकॾहिं इन्हनि ॿिन्ही कैफ़ियतुनि मां हिकु असां सां पेश अचे त असांजे मुल्क में वसी पैमाने ते ई फैलिजी वञे वबा, या वरी जेकॾहिं असां मां कंहिंखे बि ख़ुदा न करे इन बीमारी जो, इहो वायरस जो जेको शिकार थी वञूं, ऐं उहो अकेलाई जो क़ैद केॾो शदीद तकलीफ़ ॾींदड़ ऐं अज़ियतनाक हूंदो। इन्हनि सभिनि खां बचण लाइ आसान तरीक़ो इहो आहे त असां सोशल डिस्कनेक्शन खे क़ाइमु रखूं ऐं पंहिंजी ज़िंदगी जे रोज़मर्रा जे मामलात में कमुकार घर में थी सघनि था। ऐं हिन कोरोना वायरस जी वबा जेको आहे कोविड-19 जेको आहे असांखां सभु शइ कोन खसी आहे। हीअ जेका आइसोलेशन आहे, लॉकडाउन आहे, उन में असांजी फैमिली आहे, असां कंप्यूटर्स ते वेही पंहिंजो घर जो कमु करे सघूं था, मोहबत जेका कोन थी ख़तमु थी सघे, पंहिंजी रिलेशनशिप क़ाइमु रही सघनि था, कन्वर्सेशन थी सघे थी मुख़्तलिफ़ ज़रियनि सां। उहे सभु शयूं क़ाइमु रखंदे पाण जेको आहे एहतियात कंदासीं ऐं प्रिकॉशन्स जेके बार बार ॾसियूं थी वञनि, इन सां अमल कंदासीं, त इन सां असां इनफ़रादी तौर ते बि ऐं इज्तिमाही तौर ते असांजा मुल्क, असांजा माण्हू इन खां महफ़ूज़ रही सघनि था। ऐं इहो असां सभिनि लाइ लाज़मी आहे ऐं इहो करिणो आहे।